आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त रियासती इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ींदड़नि ऐं मुल्क में अफ़रा तफ़रीही पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। शहीदनि जी यादगारनि जी बेहुरमती, जिना हाउस ऐं फ़ौजी इमारतुनि मथां हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानून जी गिरफ़्त मज़बूत कई वेंदी। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि जनरल हेडक्वार्टर्स GHQ में फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें कोर कमांडर्स, प्रिंसिपल स्टाफ ऑफिसरनि ऐं पाक फ़ौज जे समूरनि फॉर्मेशन कमांडर्स शिरकत कई। ISPR मूजिबि फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस में 9 मई जी साज़िश कंदड़नि ऐं मास्टर माइंडनि ख़िलाफ़ क़ानून जी गिरफ़्त खे वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो। फोरम में शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानियुनि खे ख़राज अक़ीदत पेश कंदे आर्मी चीफ चयो त पाकिस्तान जी रियासत ऐं हथियारबंद फ़ौज शहीद ऐं उन्हनि जे ख़ानदाननि खे हमेशह इज़त ऐं एहतराम जी निगाह सां ॾिसे थी। ISPR जो चवणु हो त पाक फ़ौज इलाइक़ाई सालमियत जे तहफ़्फ़ुज़ लाइ पंहिंजे क़ौमी ज़िमेवारी पूरी करण लाइ पुरअज़म आहे।